अहम ख़बर बाबति अपडेट कंदा हलूं। मनेड़े वेझो 1 महीनो अॻु रोहड़ी कैनाल में टपो ॾेई आपघात कंदड़ नौजवान जो लाश हथ आयो आहे। ॻोठ बोदले ॾाहिरी वासी नौजवान आबिद अली ॾाहिरी जो लाश ॻोठ चंगल वटां रोहड़ी कैनाल मां हथ मिलियो। लाश पाणी मां ॿाहिरि कढी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर बाबति अपडेट कंदा हलूं। मनेड़े वेझो 1 महीनो अॻु रोहड़ी कैनाल में टपो ॾेई आपघात कंदड़ नौजवान जो लाश हथ आयो आहे। ॻोठ बोदले ॾाहिरी वासी नौजवान आबिद अली ॾाहिरी जो लाश ॻोठ चंगल वटां रोहड़ी कैनाल मां हथ कयो वियो। लाश पाणी मां ॿाहिरि कढी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर बाबति अपडेट कंदा हलूं। मनेड़े वेझो 1 महीनो अॻु रोहड़ी कैनाल में टपो ॾेई आपघात कंदड़ नौजवान जो लाश हथ आयो आहे। ॻोठ बोदले ॾाहिरी वासी नौजवान आबिद अली ॾाहिरी जो लाश ॻोठ चंगल वटां रोहड़ी कैनाल मां हथ कयो वियो। लाश पाणी मां ॿाहिरि कढी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर बाबति अपडेट कंदा हलूं। मनेड़े वेझो 1 महीनो अॻु रोहड़ी कैनाल में टपो ॾेई आपघात कंदड़ नौजवान जो लाश हथ आयो आहे। ॻोठ बोदले ॾाहिरी वासी नौजवान आबिद अली ॾाहिरी जो लाश ॻोठ चंगल वटां रोहड़ी कैनाल मां हथ कयो वियो। लाश पाणी मां ॿाहिरि कढी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर बाबति अपडेट कंदा हलूं। मनेड़े वेझो 1 महीनो अॻु रोहड़ी कैनाल में टपो ॾेई आपघात कंदड़ नौजवान जो लाश हथ आयो आहे। ॻोठ बोदले ॾाहिरी वासी नौजवान आबिद अली ॾाहिरी जो लाश ॻोठ चंगल टाउन वटां रोहड़ी कैनाल मां हथ कयो वियो। लाश पाणी मां ॿाहिरि कढी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं पप्पू ॾाहिरी खां। जी पप्पू, छा तफ़सील ॾींदा? जी मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त 1 महीनो पहिरियां दरिया खनमरे थाणे जी हद ॻोठ बोदलो ॾाहिरी जो रहवासी नौजवान आबिद अली वलद मोर ॾाहिरी ज़हनी तवाज़ुन सही न हुजण सबबि बोदलो ॾाहिरी मोरीअ खां रोहड़ी कैनाल में टपो ॾेई छॾियो, जंहिंजो 1 महीनो गुज़रण बावजूद संदसि ॻोठ आहे चंगल ॾाहिरी भरिसां उते रोहड़ी कैनाल मां लाश जेको आहे ॻरियल हालत में हथ आयो आहे। जिते वॾे अंग में ॻोठाणा उते पहुची विया आहिनि। जेको नौजवान लाश जी जेकी हालत आहे तमामु ख़राबु आहे। इंतिज़ामिया जेको आहे गाइबु आहे। जी जी, ठीकु आहे। वॾी महिरबानी पप्पू ॾाहिरी तफ़सील ॾियण जे लाइ।